अस्सलाम वालेकुम। PZBO पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन खालिसतन एक फलाही तंजीम है। इन जो सियासत से को भी ताल्लुक़ न है। असो मकसद सिर्फ़ ऐं सिर्फ़ गरीब मिसकीन ऐं बेपहुच मानुन की भलाई है। कश्मीर के पाकिस्तान बनाइण PZBO के मंशूर जो हिस्सो है। अड़न ख्यालन जो इजहार पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन के सखर डिवीज़न के सीनियर वाइस चेयरमैन शौकत अली जतोई जन एक गजाणी के दौरान किया। पन्नो आकिल में मियाँ ज़िया तरफ़ा कोठायल चांहि पार्टी में इन तंजीम साज़ी मुहिम जो आगाज़ करने के बारे में भी गाल बोल कई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजी जेका तंजीम है पाकिस्तान जिंदाबाद बेसिक ऑर्गेनाइजेशन उन जो मकसद इहो आहे त मुल्क की बेहतरी मुल्क के माण्हुनि जी जेका गरीब माण्हुनि जी हर वक्त मदद करणु। असांजी तंजीम तमाम थोड़े अरसे में पूरे पाकिस्तान में जेको आहे पंहिंजी छांइजी वई आहे ऐं पंहिंजो ओवरसीज़ पाकिस्तान में असांजी तंजीम जी जेको आहे उते विंग्स खुली वियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला ही पूरी दुनिया में तंजीम तेज़ी सां तरक्की करे रही आहे। असांजो मक़सदु सियासत न आहे, असांजो मक़सदु समाजी कमु आहे। माण्हुनि जा मसइला, गरीब माण्हुनि जा मसइला, मिसकिन माण्हुनि जा मसइला ऐं केतिरा क़बाइली जहिड़नि जा तकरार, इहो असांजो फोकस आहे। असां इन ते कमु कंदासीं। ग़रीब नियाणियुनि जूं जेका शादी जे लाइ असांजो फोकस आहे त असां ग़रीब जोड़नि जूं मिसकिन जूं असां जेको शादियूं करायूं ऐं जेको आहे उनजी जेका हर तरह जी मुमकिन ऐं मदद कयूं, सहकार कयूं। ऐं उनखां पोइ असांजो ॿियो मक़सदु आहे पाक फ़ौज सां सहकार ऐं इंशाअल्लाह ताला पाक फ़ौज जो सहकार असांजो जारी रहंदो ऐं कश्मीर जी आज़ादी लाइ असांजी मक़सदु आहे त असां इंशाअल्लाह ताला हिकु ॾींहुं उहो ईंदो त असांजी कोशिशि सां कश्मीर जेको आहे उहो पाकिस्तान रहंदो इंशाअल्लाह ताला।